सुप्रीम कोर्ट कराची में नालन के विकरो करण ऐं ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। रहवासियुनि जे ऑपरेशन रोकण ऐं मुआवज़ो ॾियण वारियूं दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं। नालन ते ऑपरेशन बाबति स्टे ऑर्डर बि कालादम करार ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में बेंच नालन तां हद दख़लियूं हटाइण बाबति केस जी ॿुधणी कई आहे। अदालत गुजर ऐं औरंगी नाले सूधो समूरनि नालन तां हद दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। लीज थियल ऐं बिना लीज घर ड्राहिण जो हुकुम पिण ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑपरेशन मुतासिरनि जी दरख़्वास्त रद्द कंदे चयो आहे त गैर क़ानूनी लीज जी बुनियाद ते ऑपरेशन नथो रोके सघिजे। जिन घरनि ते निशान लॻाया विया आहिनि उहे बि ड्राठा वञनि। नालन जे ॿिन्ही पासनि खां 30 फुट रोड ऐं फुटपाथ ठाहिया वेंदा। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध हुकूमत वटि हिकु ई मनसूबो आहे, बद खां बदतर ठाहियो, तव्हां फ़ैसिलो करियो त करणो छा आहे। ईअं हुकूमत नाहे हलंदी, बल्कि सिंध में हुकूमत आहे ई न, हद दख़लियनि ते ख़ामोश न वेहण घुर्जे।